हेलो व्यूअर्स, कहिड़ा हाल अथव? ठीक लॻा पिया आहियो? अलाह कंदो जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव। मुंहिंजी तबियत कुझु ख़राबु थी वई आहे। जीअं ई मौसम चेंज थी आहे तीअं ई गलो ख़राबु, जंहिंखे असां चवंदा आहियूं निड़ीअ में सुर ऐं सिंग पई थी ॻड़े। हुन लाइ मां इहे कुझु सौदो घुरायो आहे, वखर घुराया आहिनि। मां सोचियो तव्हां सां बि शेयर कयां। हे सौंफ़ ऐं हे दालचीनी ॼण त वण जा चुंडा लाइ ॾिना हुए मारे। ऐं हीअ आहे अजवाइन, जेके असां सिंधी में चवंदा आहियूं जाण। ऐं हे आहिनि वॾा फ़ोटा, पर हिन जी साइज़ एतिरी आहे ॼण वॾनि फ़ोटनि जा ॿच्चा आहिनि। बहरहाल जेके मिलिया क़िस्मत। हे आहे देसी गुड़, जेको अछो त बिल्कुलु न आहे। ऐं हे आहिनि अंजीर ऐं हे पाणी। त तव्हां सम्झी विया हूंदव मां ठाहियां पई पंहिंजे लाइ काढ़ो। सभु खां पहिरियां त हिकिड़ो पेन, सास पेन आहे, बाटलो या देॻड़ी, जेको बि तव्हांखे अवेलेबल हुजे। हुन में असां ऐड कंदासीं 1.5 कप पाणी जो, छो त हे तयारु थियण खां पोइ 1 कप रहिजी वेंदो। ऐं मां हिन में ऐड कयो तक़रीबन 1.5 कप पाणी जो। त बि सही न आहे, बसि मथे में सूरु, लिङनि में सूरु, बुत में सूरु, वॾनि में पीड़, पुॼे नथो, तमिड़े ज़ोरी उथी आहे। मां हिन में विधा आहिनि भुंड जा दालचीनी जा 2-3 पीस। ऐं अजवाइन खे मां सोयां पई, सोए ऐं साफ़ पई कयां। मिटी पिथर ठिकर भितर वोटेवर जेको हुयो साफ़ु करे थोरी विधी आहे हिन में, 1/2 चमचो, ऐं थोरी 1/2 चमचो सौंफ़ ऐं हिकिड़ो अंजीर चङी तरह धोई साफ़ु करे। अंजीर गले जे लाइ तमामु बहितरु हूंदो। ऐं गुड़ जो थोरो टुकड़ो। पोइ मां हिनखे पचण लाइ रखंदसि, जे उबिरे बॉइल थिए। हे ॿियनि माण्हुनि लाइ चांहि पई ठाहियां मां, जो हाणे किचन में घिड़ी आहे त भला कमु छॾाए छॾियां, कमु निपटाए छॾियां। ऐं इहे हुयो मूं वटि अदरक जो कुझु पेस्ट, उहो ऐड कयोमांसि। बसि पोइ टहिके पियो, टहिकी तक़रीबन 15-20 मिंटनि खां पोइ तयारु थी वियो। 1 कप रहिजी वियो हो। पोइ मां हिनखे छाणे वरितो। तमामु ख़ुशबू तमामु सुठी पई अचे, वाह 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 वाह। हिनजी पीअण खां पोइ त पघर निकिरी आया, हेॾी गरम पीअण सां। हिन में मां थोरो एक्स्ट्रा गुड़ ऐड कयो। हिन जो पंहिंजो ई मज़ो ईंदो आहे आख़िर में, जॾहिं मिठो थी वेंदो आहे त। अचो पीऊं था, दुआ कयो त कोई शिफ़ा मिले। हे मुंहिंजा कपिड़ा जेके मां अॼु ई ठाहिया हुया, नज़र लॻी वई। नज़र जल्दी इंसान खे बीमार कंदी आहे। हाय बसि दुआ कयो अल्लाह मूंखे सिहत